हरीम फारूक ऐं हुमा कुरैशी ॿई मन मोहणियूं अदाकाराऊं आहिनि। ॿिन्हीअ खे ॾिसी मदाहन खां इहो फ़ैसिलो न थींदो त केरु वधीक सुहिणी ऐं सुठी अदाकारा आहे। ॿिन्ही फ़नकाराउनि जा सरहद पार यानी पाकिस्तान ऐं भारत ॿिन्ही मुल्कनि में मदाह आहिनि, छो त पाकिस्तानी ड्रामा भारत में ईअं ॾिठा वेंदा आहिनि जीअं का नेटफ्लिक्स जी मशहूर वेब सीरीज़ हुजे। पाकिस्तान शोबिज़ इंडस्ट्री जी ॼातल सुञातल थिएटर, फिल्म ऐं टीवी जी अदाकारा ऐं फिल्म प्रोड्यूसर हरीम फारूक समुंड किनारे पंहिंजूं तस्वीरूं जारी कयूं आहिनि, जंहिंखां पोइ मदाह संदसि तारीफ़ करे रहिया आहिनि। फैशन आइकन ऐं ख़ूबसूरती में पंहिंजो मट पाण हरीम फारूक पंहिंजी अदाकारी ऐं फन जे हवाले सां हिक धार सुञाणप रखे थी। अदाकारा न रुगो टीवी पर इंस्टाग्राम ते बि मदाहन सां राब्ते में रहंदी आहे ऐं सोशल मीडिया ते तस्वीरूं शेयर कंदी आहे। संदसि पोज़ बि अहिड़ा ई वणंदड़ हूंदा आहिनि जो केतिरा ई माण्हू खेसि दिलि ॾेई वेहंदा आहिनि। हरीम फारूक जीअं ई पंहिंजूं समुंड किनारे वारियूं तस्वीरूं शेयर कयूं त हू सभिनी जी नज़रुनि में अची वई। हरीम फारूक न रुगो फोटोग्राफी लाइ पर फितरत जी सूंह मां बि लुत्फ़ वठण लाइ समुंड किनारे वई हुई। अदाकारा जी तारीफ़ सां गॾोगॾु खेसि भारतीय अदाकारा हुमा कुरैशीअ सां भेट ॾिनी वई। हुमा कुरैशी हरीम फारूक जी माइटियाणी त नाहे पर संदसि कद काठ हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ आहे ऐं ॿई मुसलमान अदाकाराऊं आहिनि। हुमा कुरैशी खे त पंहिंजे वज़न जी का परवाह नाहे। हू चाहे थी त हूअ जहिड़ी आहे तहिड़ी खेसि क़बूल कयो वञे, पर हरीम फारूक पहिरियां थुली हूंदी ऐं पोइ फिटनेस ते ध्यानु ॾियण बाद कुझु वज़न घटायो अथई ऐं हाणे बि तहिड़ी स्मार्ट नज़र अचे थी। हरीम फारूक जी फिटनेस भला सुठी छो न हुजे, संदसि माउ पीउ ॿई डॉक्टर जो आहिनि। अदाकारा कराची जी रहवासण आहे ऐं कराची में ई तालीम हासिल कयाई। 2012 खां हिन वक़्त ताईं पाकिस्तानी शोबिज़ इंडस्ट्री में पंहिंजो नालो कमाए रही आहे।